अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों। लास्ट टाइम भी मूं हिकिड़ी गुलाब जे गुलनि ते वीडियो ठाही हुई। अॼु असां हिकिड़े अहिड़े पासे आया आहियूं जिते गुलाब जी पोखी ज़्यादा एरिया ते थियल आहे। सो गुलाब जो गुल त हिकु त ख़ुशबू जेका आहे ज़हन खे सुकून ॾींदी आहे, ज़हन ऐं दिलि जी तंदुरुस्ती खे वधाईंदी आहे, निंड बहितर कराईंदी आहे। ऐं ख़ुशबू सां जेको आहे गुलाब जेको आहे हिकिड़ो प्यार जो गुल आहे। बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त ॾिसो ही बहितरीनु गुलाब जा ॿूटा तव्हांजे साम्हूं ॾिसण में ईंदा हूंदा तव्हांखे। सो दोस्तो ॾिसो हिन में इंटर क्रॉपिंग थियल आहे न, हिन में हिकु त ॿूटा ज़्यादा लॻल आहिनि हिन एकड़ में, ऐं ॿियो इंटर क्रॉपिंग हिन में बरसीम आहे, लूसण जो गाह आहे। हाणे गाह असांजे माल जो चारो बि थी वेंदो आहे। उन खां अलावा जेको आहे गुलाब जा ॿूटा, हाणे मूंखे हिते दोस्त ॿुधायो आहे, हीअ टंडो जाम जे आसपास जी लोकेशन आहे। दोस्त मूंखे ॿुधायो त असां जेको आहे डेली जे हिसाब सां 6 किलो 7 किलो 8 किलो कढंदा आहियूं। ऐं हींअर रेट जेको हले पियो गुलाब जो, उहो गुलाब जो रेट हले पियो तक़रीबन 450 खां 500 रुपया। जेकॾहिं 500 रुपया रेट हुजे ऐं एकड़ मां असां 10 किलो कढूं, छाजे करे हींअर थधि आहे, थधि में ॿूटो कुझु घटि थो टिड़े ऐं गुल घटि थो टिड़े। पर हिन में ॾिसो तव्हां केॾो मतिलबु हीअ जेको आहे सुभाणे जे लाइ या परीं जे लाइ हीअ जेके मुखड़ियूं आहिनि इहे तयारु थी वेंदियूं। मिसाल 10 किलो असां जेकॾहिं ॿूटा गुल कढूं डेली हिकिड़े ई ॿूटे में, तव्हांखे ॾेखारियां त हिकिड़े ॿूटे में असांजा केतिरा गुल लॻल आहिनि। 10 किलो कढूं त असांजा 5000 आराम सां डेली ठही था वञनि। हीअ हिकिड़ो ॿूटो आहे, हिन में गुल तव्हां काउंट कयो त केतिरा गुल आहिनि। ठीकु आहे, माना ईअं सम्झो त मां सम्झां थो त 15 त आराम सां थी वेंदा। ऐं अहिड़ा ॾिसो ही तव्हां केॾो खुलियल गुल आहिनि। डेली न त हिकु ॿिए ॾींहं ते जेकॾहिं असां कढूं 5000 रुपया 4000 रुपया आमदनी थिए त इन में केतिरो फ़ाइदो आहे। अच्छा, जेकॾहिं मिसाल पाण हिन खे ॾिसूं त हीअ घाटा लॻल आहिनि ॿूटा, इन्हनि में हर वग़ैरह त कोन अची सघंदो, पर कोॾनि सां हिन जी दड़ थींदी। उन खां पोइ जेको आहे असां हिन खे हिन जे बरसीम जी पोखी थी आहे। बरसीम लाज़मी हर वग़ैरह कोन था थियनि, हिते छबर वग़ैरह थी आहे। पर पोएं पासे हिकिड़ी मां वीडियो हिन में लास्ट में एड कंदुसि, त उन में तव्हां ॾिसंदो न त माना उन में लॻल आहे बाक़ाइदे बरसीम एॾी बहितरीनु थी आहे। माल जो चारो बि थींदो आहे, असांजा जेके पालतू जानवर आहिनि, मेंह आहे, ॿकरी आहे, गऊं आहे, इन्हनि जे लाइ असांजो चारो बि थी वेंदो आहे। सो तव्हां बि ईअं ई कयो, तव्हां बि ईअं ई मतिलबु ॿूटा जेको आहे लॻायो, गुलाब लॻायो या अहिड़ी कोई शयूं लॻायो जिन मां तव्हांखे डबल फ़ाइदो थिए। उन खां अलावा ही अंब जो वण बि हिन में आहिनि ऐं इन्हनि में अंब बि माशाल्लाह थींदा। त कोशिशि इहा हुजे त असांजी घटि बनी मां असां वधीक सब्जियूं या वधीक जेको आहे ॿूटा वग़ैरह लॻाए या फ़सुलु लॻाए असां वधि में वधि फ़ाइदो खणूं। अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे पेज एग्रीकल्चर एंड ह्यूमैनिटी खे लाइक एंड फॉलो कंदा। थैंक यू सो मच।